पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपीजी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास तलब करे वरितो। इजलास 6 नवंबर ते बिलावल हाउस कराची में थींदो। पीपीजे-सीसी जे इजलास में 27 आइनी तरमीम जो हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। पीपीजी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में सियासी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। मुआशी इस्तेकाम अची वियो आहे। टैक्स निज़ाम तवानाई ॿियनि शोबनि में सुधारा आंदा पिया वञनि। मुल्की मईशत दुरुस्त दग ते हली रही आहे। आलमी रेटिंग एजेंसियुनि पाकिस्तान जे मुआशी इस्तेकाम जो एतराफ़ कयो आहे। मैक्रो इकनॉमिक इस्तेकाम बाबति अहम कम कयो वियो आहे। असांजो हदफ़ पायदार मुआशी इस्तेकाम यकीनी बणाइणु आहे। पायदार मुआशी इस्तेकाम लाइ बुनियादी सुधारनि जी ज़रूरत आहे। हुकूमत मईशत में बुनियादी सुधारनि जी एजेंडा ते अमल करे रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी FBR चेयरमैन अवैस लगारी ऐं IT जे वज़ीर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। सोशल मीडिया ज़रिए मनफ़ी प्रोपेगेंडा ख़तरनाक आहे। समूरनि बंदरगाहनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी ट्रेड रूट साबित थींदो। बिलियो इकनॉमी सीड़पकारी जा मौक़िया मौजूद आहिनि। पाकिस्तान विच एशिया, ॾखण एशिया ऐं ओलह ओभर विच में वापारी हब बणाए सघे थो। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो कराची में मेरी टाइम एक्सपो जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। चवे थो असां साइंस ऐं टेक्नोलॉजी में पोइते आहियूं। तालीमी इदारा रुगो रोज़गार फ़राहम करण लाइ न आहिनि। नयूं इजादूं थियनि जीअं दुनिया सां मुक़ाबिलो करे सघिजे।